बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद पुलिस जी स्मगलर्स ख़िलाफ़ वॾी कार्रवाई। मज़दा जे ॻुझे खाननि खां तलाशी दौरान 29 मण 26 किलो चरस। 2 जवाबदार गिरफ़्तार, केस दाख़िल। शंबे शाह पुलिस चौकी ते मुक़र्रर पुलिस एहलकारन आबिद हुसैन जलबानी, नज़ीर अहमद नसीरानी, ग़ुलाम शबीर शाह पारां ॻुझो इत्तला मिलण ते मज़दा खे रोके तलाशी वरिती वई त चरस आयो। इत्तला ते SSP जैकबाबाद कार्रवाई वारे हंधि पहुतो। पुलिस एहलकारन खे शाबाश। SSP बशीर अहमद बिरोही जो चवणु हो त मज़दा कोयटा खां सखर तरफ़ फ्रूट खणी वञी रहियो हो, जंहिं ख़िलाफ़ ॻुझो इत्तला मिलण ते कार्रवाई कंदे चरस जी वॾी स्मगलिंग खे रोकियो। गिरफ़्तार जवाबदारनि जो ताल्लुक़ बलोचिस्तान जे किला अब्दुल्ला ऐं पशीन सां आहे। जैकबाबाद ऐं शाहदाद कोट में पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां 5 जुलाई के कारो ॾींहुं तौरु मल्हायो वियो। एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। जैकबाबाद में शहीद भुट्टो जे कारकुननि पारां ज़िलई सदर नदीम अहमद कुरैशी, समी सूमरो, नूर मोहम्मद मंजू, मज़हर अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो ऐं DC चौक ते धरणो हयो वियो। शाहदाद कोट में भी शहीद भुट्टो जे कारकुननि पारां ज़िलई ऑर्गेनाइज़र मुनीर बिरोही ऐं तालका सदर वज़ीर अली खोसो जी अॻवानी में बांह ते कारियूं पटियूं ॿधी शहीद भुट्टो ऑफिस खां एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त 5 जुलाई 1977 ते आमिर जनरल ज़ियाउल हक़ मुल्की आईन टोड़ींदे चूंडियल वज़ीर आज़म जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो, जंहिंखे कारे ॾींहुं तौरु मल्हायो पियो। जैकबाबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो के मियां शफीक पारां मिलियल धमकिन ख़िलाफ़ अब्दुल सत्तार जागीरानी, हारून रशीद सूमरो, निज़ाम मस्तोई, अब्दुल गफूर थहीम, अब्दुल नबी मक्सी, मोहम्मद उमर सोलंगी, बादल वीसर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मियां शफीक इहा गुंडागर्दी पंहिंजे मुरीदनि खे ॾेखारे। जाम अब्दुल फताह समेजो अकेलो नाहे जो पीर शफीक खेसि धमकियूं ॾिए थो। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे गिरफ़्तार कयो। सखर में पंजाब जे इलाइक़े लियाकतपुर वासी शकील सियाल पंहिंजी रुठल ज़ाल 25 वरनि जी सुमेरा ऐं संदसि पीरसन माओ 60 वरनि जी अमीरा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। पुलिस मूजिब मक़तूला जी कुझु वक़्तु अॻु शादी थी हुई, जेका घरू अणबण तां मुड़ुस खां कावड़ जी माउ जे घर आई, जंहिंखे परचाइण लाइ संदसि मुड़ुस हिते आयो ऐं ज़ाल पारां इनकार करण ते खेसि गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं मज़ामत दौरान जवाबदार पंहिंजी ॿुढड़ी सस खे बि गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फ़रार थी। पन्नो आकिल में क़ौमी शाहराह ते ज़ोरदार धमाको। मोटरसाइकिल सवार नौजवान महकुमुद्दीन महर ज़ख्मी, CMH पन्नो आकिल मुंतकिल। वाक़े वारे हंधि ते SSP सखर इरफान समो, बम डिस्पोजल स्क्वाड समेत कानून लागू कंदड़ इदारनि पहुची इलाइक़े खे घेरे हेठि आणे छॾियो ऐं वाक़े वारे हंधि जो जाइज़ो वरितो। SSP सखर मूजिब वाक़े बाबति जांच करियूं पिया, कुझु बि चवणु वक़्त खां अॻु। DG सिहत हैदराबाद डॉक्टर इरशाद अहमद मेमन कोरोना सैंपलिंग में ख़राब कारकर्दगी ॾेखारींदड़ सिंध जे 9 ज़िलनि जे DHOs ख़िलाफ़ सेक्रेटरी सिहत खे लेटर लिखी छॾियो। जैकबाबाद, दादू, बदीन, मटियारी, टंडो मोहम्मद खान, थरपारकर, उमरकोट, कश्मोर ऐं शहीद बेनज़ीराबाद जे DHOs जा नाला शामिल। DG सिहत मूजिब ज़िक्र कयल ज़िलनि जे DHOs पारां बार हिदायतूं ॾियण बावजूदि कारकर्दगी बहितर न कई वई, जन ख़िलाफ़ कार्रवाई कई। सखर मां 1 महीनो अॻु अगवा थी वियल नींगरी निशा गोलो जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिस औरतुनि जो क़ुरान पाक खणी एहतजाज। मुग़वी नींगरी जी अमर मुस्मात नजमा ऐं ॿियनि जो चवणु हो त शिकारपुर वासी जवाबदार आफ़ाक ख़ास खैली, रियाज़ ख़ास खैली, पप्पू ख़ास खैली, लखमीर ख़ास खैली ऐं ज़मीर ख़ास खैली हथियारनि जे ज़ोर ते निशा गोलो खे अगवा करे खणी विया आहिनि। केस दाख़िल हुअण बावजूदि पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कख भञी बीणो नाहे कयो। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे पंहिंजे जिगर जे टुकड़े सां मिलायो वञे। शहदाद कोट जे ॻोठ शाह वसायो वासी मस्तोई बिरादरी जी औरतुनि पारां कुबो सईद खान ऐं शहदाद कोट A सेक्शन पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो क़ुरान पाक खणी एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ औरतुनि जो चवणु हो त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि खे पुलिस रिश्वत वठी आज़ाद कयो त उन्हनि असां मथां हमिलो कयो, जंहिंमें मोहम्मद उमर मस्तोई सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं हाणे हू असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि IG सिंध खां अपील कई त ॾोहारियुनि सां ॿिट बणियल पुलिस ख़िलाफ़ नोटिस वठी सख़्तु कार्रवाई कई। शाहदाद कोट पुलिस जी कार्रवाई। 60 किलो चरस हथ। इस्माइल भट्टी नाले हिकु जवाबदार गिरफ़्तार। SHO इमाम बख्श जमाली मूजिब जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान MPA हलीम आदिल शेख चयो आहे त सिंध जी इस्पतालनि में दवाउनि जी खोट आहे, ग़रीब माण्हू तड़पी मरी रहिया आहिनि। आलमी वबा में PTI सरकार सिंध जे 50 लख ग़रीबनि खे 60 अरब रुपया एहसास कैश इमरजेंसी प्रोग्राम तहत ॾिना आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन PTI अफ़गान मीर हज़ार ख़ान जतोई जी दावत बाद काज़ी अहमद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे कयो। इन मौक़े ते इमाम दीन कीरियो, अली मीर जत, अब्दुल समद मलाह, बाबर चांडियो, फराज़ भट्टी, आमिर दुरानी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सुल्तानकोट पुलिस कोरोना वायरस जो ख़दशो ॼाणाए शहर बंदि कराए छॾियो। पुलिस मूजिब लॉकडाउन दौरान खुलियल दुकाननि खे बंदि करायो पियो।
घोटकी कंकोट पुल जो तामीराती कम कंदड़ मजदूरन ते हथियार बंदन पारां हमलो करण ऐं सिंध सरकार पारां सिक्योरिटी फराहम न करण सबब कंपनी अण ऐलानियल मुद्दे ताईं पुल जो कम बंद कराए छॾियो। पुल ते कम कंदड़ मशीनरी भी वापस। डॉक्टर रसूल बख्श ख़ासख़ैली अवामी तहरीक जो मरकज़ी सदर चूंडिजी वियो। अवामी तहरीक जी मरकज़ी कमेटी जे इजलास बाद मरकज़ी बॉडी चूंडिजी वई, जंहिंमें डॉक्टर रसूल बख्श ख़ासख़ैली मरकज़ी सदर, अब्दुल कादिर रांटो मरकज़ी सीनियर नायब सदर, एडवोकेट सजाद चांडियो मरकज़ी नायब सदर मेल, हुरुन्निसाब अली जो मरकज़ी नायब सदर फीमेल, नूर अहमद कातियार मरकज़ी जनरल सेक्रेटरी, एडवोकेट साजिद हुसैन महेसर मरकज़ी डेप्यूटी जनरल सेक्रेटरी, एडवोकेट मानूर मलाह मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी फीमेल, अली मोहम्मद परवेज मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी मेल, मिठा खान लाशारी मरकज़ी मालियात सेक्रेटरी, एडवोकेट राहिल भुट्टो मरकज़ी मीडिया सेक्रेटरी, गुल हसन कीड़ानो मरकज़ी ऑफिस सेक्रेटरी, सिंधु मंगणहार मरकज़ी कल्चरल सेक्रेटरी, मेहरान सिंधी मरकज़ी राब्ता सेक्रेटरी, इज़हार दाऊद पोटो मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी, इस्माइल ख़ासख़ैली मरकज़ी तालीमी सेक्रेटरी ऐं एडवोकेट वसंत थरी मरकज़ी लीगल सेक्रेटरी चूंडिया विया। ही हुई हिन ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।